बहराम खां मोहम्मद मिठल जी रिपोर्ट मुताबिक़ बहराम लाइ ॻोठ सिराई असीस लाइ खोखर में सिराई शाहजहान खोखर जी पग ॿधाई रस्म अदा कई वई। सरदार ख़ैर मोहम्मद खोखर, मीर आसिफ अली जलबाणी, मोहम्मद अली मालिक, आज़म करामत लाहौर, आमिर अज़ीज़ कश्मीरी, अब्दुल हमीद कंबो, मोहम्मद खान मगसी, माशूक अली बालवाणी, गोहराम खान आदमाणी, अमोल्ला ब्रोई, पंजल खान, अनवर अली, खालिद हुसैन मस्तोई, इसरार खान मारफाणी, मौला बख्श मुगेरी ऐं ॿियनि पग के वर ॾिना। सिंध समेत पंजाब जे खोखर बिरादरी जे सभई माण्हुनि जी शिरकत। मां पंहिंजे बिरादरीअ सां अॻु बि गॾु हुयुसि ऐं सदाईं रहंदुसि। पग जो वॾो भार आहे, उनखे पूरे करण जी भरपूर कोशिश कंदुसि। बिरादरी जे माण्हुनि लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। खोखर बिरादरी खे उहो ई मैसेज आहे त पंहिंजा ॿार ऐं नियाणियूं पढ़ायो। सिराई शाहजहान खोखर तफ़सील मुंहिंजो लोही पुल ॻोठ सिराई असीस लाइ खोखर में सिराई शाहजहान खोखर खे बिरादरी जी पग ॿधाई वारी तक़रीब मुनक़िद कई वई। सरदार ख़ैर मोहम्मद खान खोखर ऐं ॿियनि पग जा वर ॾिना। पग ॿधाइण वारी रस्म में सिंध ऐं पंजाब जे सवे खोखर बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते सिराई शाहजहान खोखर ॿुधायो त पग जो वॾो भार हूंदो आहे, कोशिश हूंदी त मां पंहिंजे बिरादरीअ जी उमेदुनि ते पूरो लही सघां। हुन चयो त बिरादरीअ जे लाइ अॻु बि दरवाज़ा खुलियल हुया ऐं हाणे बि खुलियल रहंदा। जॾहिं बि बिरादरीअ वारनि जो को मसइलो हूंदो उनखे हल करण जी कोशिश कबी। हुन चयो त बिरादरीअ जे माण्हुनि खे अपील आहे त पंहिंजे ॿारनि ख़ुसूसी तौर नियाणियुनि खे तालीम ॾियारियो, छो त तालीम ई मुआशिरे ऐं सिंध में बहितरी अची सघे थी। हुन चयो त जेकी बि मुअसिस मुंहिंजी पग वारी रस्म में शामिल थिया आहिनि उन्हनि जो थोराइतो आहियां। उन मौक़े ते मुंहिंजे लाइ त माना हिकिड़ो ख़ुशी ॾींहुं बि आहे ऐं बिरादरी जो वॾो भार बि आहे जेको कुलनि ते पइजी चुको आहे। अॻ में बि इहो भार हुयो, हींअर बि माना उहो पइजी चुको आहे। बहरहाल अलाह साईं असांखे हिमत ॾींदो जो असां पंहिंजी बिरादरी खे पाण सां गॾु खणी हलंदासीं। इंशाअल्लाह अल्लाह में उमीद आहे असां सभिनि सां जेको आहे गॾु थी हलंदासीं। बिरादरी जे लाइ इहे पैगामात जेको आहे सो मुंहिंजो हर वक़्तु दर उन्हनि जे लाइ खुलियल आहे। अॻ में बि खुलियल, हींअर बि मुंहिंजो दरवाज़ो उन्हनि जे लाइ खुलियल आहे। किथे बि कंहिं बि जॻह ते अगरि मुंहिंजी ज़रूरत हूंदी मां उन्हनि सां गॾु आहियां ऐं कंहिं बि फोरम ते जेको आहे सो चवंदा असां हाज़िर आहियूं। असांजी बिरादरी खे इहो मैसेज आहे त सभिनि सां भाइरी एके सां हलो ऐं पंहिंजे औलाद खे पढ़ायो, पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो नसीहत कयो, पंहिंजे ॿारनि खे सुठो जेको आहे सो माना माहौल ॾियो, तालीम ॾियो ऐं बिरादरी सां गॾु हलो ऐं बिरादरी खे जेको आहे सो गॾु खणी हलो, हिक ॿिए जे कमु अचो।